अस्सलामुअलैकुम। अॼु वारी हिन क्लास में पाण वेदर वोकेबलरी जे बारे में सिखंदासीं, यानी कि मौसम जूं जेके मुख़्तलिफ़ हालतूं हूंदियूं आहिनि उन्हनि हालतनि खे सिंधी में कहिड़े नाले सां सॾियो वञे थो ऐं इंग्लिश में कहिड़े नाले सां सॾियो वञे थो। त इन लाइ ही मुकमल क्लास आहे जंहिंमें असां सीज़न जे जंहिंमें असां मौसम जे जेके मुख़्तलिफ़ हालतूं हूंदियूं आहिनि उन्हनि जे नालनि बाबति सिखंदासीं। अॼु वारी हिन क्लास में हिकु ख़ासि ॻाल्हि आहे, उहो इहो आहे त हर हालत यानी मौसम जी जेको हालत आहे उन हालत जी असां तव्हांखे तस्वीर बि ॾेखारींदासूं, इंग्लिश में लफ़्ज़ बि ॿुधाईंदासूं, सिंधी में उन जी माना बि ॿुधाईंदासूं। तंहिंसां गॾोगॾु उन खे असां एक्सप्लेन करे बि ॿुधाईंदासूं त जीअं अव्हांजो कॉन्सेप्ट क्लियर थी सघे। जेतिरो तव्हां सिखंदा उहो बिल्कुलु प्योर सिखंदा, उहो बिल्कुलु रियल सिखंदा ऐं बिल्कुलु ई ईज़ी तरीक़े सां सिखंदा। इन खां पहिरीं असांजी हिकु रिक्वेस्ट आहे, जेकॾहिं हीअ वीडियो अव्हांखे सुठी लॻे थी त पंहिंजे दोस्तनि ताईं ज़रूरु शेयर कजो ऐं वीडियो खे लाइक लाज़मी कजो। त स्टार्ट कंदा आहियूं पंहिंजी अॼु वारी हिन क्लास खे। यादि रहे अॼु वारी कंप्लीट क्लास पंहिंजी वेदर वोकेबलरी जे नाले सां आहे ऐं जंहिंमें पाण फ़क़ति वेदर वोकेबलरी जा लफ़्ज़ सिखंदासीं ऐं वीडियो जे इख़्तिताम ते असां तव्हांखे ॿुधाईंदासूं त इन जी PDF या वरी इहे तस्वीरूं तव्हां कितां हासिल करे सघो था। चलो हाणे स्टार्ट कंदा आहियूं। सभ खां पहिरियों लफ़्ज़ आहे ब्लाइज़र्ड। ब्लाइज़र्ड जी सिंधी में माना आहे बर्फ़ानी तूफ़ान। बर्फ़ानी तूफ़ान माना जॾहिं असां वटि मींहुं पवे थो, मींहं सां गॾोगॾु बर्फ़ पवे थी, तंहिंखे पाण सॾियूं था बर्फ़ानी तूफ़ान ऐं उन खे इंग्लिश में सॾियो वञे थो ब्लाइज़र्ड। हाणे ब्लाइज़र्ड अक्सर करे उन्हनि इलाइक़नि में वधीक पवंदो आहे जिते बर्फ़ वधीक पवंदी आहे, यानी अहिड़ो मींहुं जंहिं मींहं में बर्फ़ गॾु हुजे, वधीक बर्फ़ हुजे, उन खे सॾियो वञे थो ब्लाइज़र्ड। तंहिंखां पोइ ॿिए नंबर ते आहे ब्रेज़ी। ब्रेज़ी खे सिंधी में पाण हीर नाले सॾींदा आहियूं। कहिड़े नाले? हीर। हीर मां मुराद जॾहिं ॾिसो मौसम तब्दील थींदो आहे त तेज़ हवाऊं लॻंदियूं आहिनि ऐं उहे थधियुनि हवाउनि खे पाण सॾींदा आहियूं हीर ऐं उन हीर खे इंग्लिश में ब्रेज़ी नाले सॾियो वञे थो। उन खां पोइ आहे ब्राइट। ब्राइट यानी रोशन। ब्राइट हिकु अंग्रेज़ी ॿोली जो लफ़्ज़ आहे ऐं सिंधी में पाण सॾींदा आहियूं रोशन। जॾहिं मौसम बिल्कुलु सुठो हूंदो आहे, मौसम में का ख़राबी नाहे हूंदी, तॾहिं सिजु चिमकंदो आहे, सिजु तेज़ हूंदो आहे ऐं असां वटि उस हूंदी आहे, त अहिड़े मौसम खे सॾियो वञे थो ब्राइट यानी कि रोशन। ब्राइट डे, रोशन डे। ठीकु आहे। तंहिंखां पोइ चौथे नंबर ते पाण वटि आहे क्लॉडी। क्लॉडी मां मुराद झुड़ालू। लफ़्ज़ क्लॉड सॾींदा आहिनि झुड़ खे, ककर खे। क्लॉडी मां मतिलबु त झुड़ालो मौसम। जॾहिं बरसातूं पवंदियूं आहिनि त आसमान में ककर हूंदा आहिनि, बादल हूंदा आहिनि, त हेठि झुड़ थिए थो ऐं झुड़ालो जेको मौसम हूंदो आहे उन मौसम खे सॾींदा आहिनि क्लॉडी। उन खां पोइ आहे साइक्लोन। साइक्लोन यानी वाचूड़ो। वाचूड़ा तव्हां ॾिठा हूंदा, हवा जा वाचूड़ा बि हूंदा आहिनि, समुंडनि में वाचूड़ा बि हूंदा आहिनि, लेकिन वाचूड़े खे इंग्लिश में सॾियो वञे थो साइक्लोन। साइक्लोन इन लाइ सॾियो वञे थो छो जो हीउ साइकिल वांगुरु, जेको साइकिल जो टायर आहे उन वांगुरु चौफेर फिरंदो रहंदो आहे, त इन खे साइक्लोन यानी वाचूड़ो। ड्राइज़ल। ड्राइज़ल यानी फुण फुण पवणु। ॾिसो जॾहिं मौसमूं बरसातनि जी हूंदियूं आहिनि त कंहिं न कंहिं ॾींहुं अहिड़ी मौसम हूंदी आहे जो सिर्फ़ु फुण फुण पवंदी आहे, तेज़ बारिश नाहे थींदी। जॾहिं फुण फुण पवंदी आहे त उन फुण फुण खे अंग्रेज़ी में ड्राइज़ल नाले सॾियो वञे थो ऐं पाण सिंधी में फुण फुण नाले सॾींदा आहियूं। उन खां पोइ आहे ड्रॉट। ड्राइट यानी खुश्की। ॾिसो खुश्की मां मुराद माना ख़ुश्क ज़मीन। ॾिसो जिते बरसातूं घटि पवनि, बरसातूं पवनि ई न, उते ज़मीनूं फाट खाए वञे थी, खुश्की थी वञे थी, बिल्कुलु जिते पाणी न हुजे। फाइन। फाइन मां मुराद उम्दा, सुठो, बहितरीन, मौसम बि सुठी हुजे, हवा बि हलंदड़ हुजे, ॾींहुं बि सुठो, यानी बहितरीन जेको ॾींहुं आहे उन खे सॾूं था पाण फाइन ऐं जंहिंजी माना आहे उम्दा। फ्लड। फ्लड यानी ॿोॾि। ॿोॾि मां मुराद जॾहिं ॾिसो वधीक बरसाति पवंदी आहे, मींहुं जाम पवंदो आहे, त उन खे ॿोॾि सॾींदा आहिनि, जीअं पाण वटि 2011 में पई। ठीकु इन तरह सां ॿोॾि लफ़्ज़ खे इंग्लिश में फ्लोड नाले सॾियो वञे थो। फॉग। फॉग यानी धुंध। ॾिसो जॾहिं माक पवंदी आहे
पाण ईअं सॾींदा आहियूं ही धुंध आहे, ठीकु आहे। मिसाल जे तौर मथां मटी ईंदी आहे, धुंध हूंदी आहे, उन खे इंग्लिश में फॉग नाले सॾियो वञे थो। उन खां पोइ आहे फॉगी। फॉगी मां मुराद धुंधियल। हाणे फॉग यानी धुंध, फुगियल यानी धुंधियल। हाणे पाण ईअं सॾी सघूं था ॿाहिरि धुंध आहे, उन खे पाण छा सॾींदासीं, धुंध खे फॉग। लेकिन पाण सॾींदासीं कल्ह धुंधियल ॾींहुं हो त पाण छा चवंदासीं, फॉगी, ठीकु आहे। फॉगी यानी धुंधियल, फॉग यानी धुंध। इन खां पोइ आहे गैल। गैल यानी सख़्त हवा। जॾहिं तूफ़ान ईंदो आहे, तेज़ हवा ईंदी आहे, हवा जी शिदत वधीक हूंदी आहे, त उन खे पाण सॾींदा आहियूं तेज़ हवा या सख़्त हवा, लेकिन उन खे इंग्लिश में सॾियो वञे थो गैल। इन खां पोइ आहे ग्लोमी। ग्लोमी यानी ऊंधाओ। ॾिसो, जॾहिं झुड़ालो मौसम तेज़ थी वञे या बरसाति मथां अचण वारी हुजे त काफ़ी ऊंधाई थी वेंदी आहे, ईअं लॻंदो आहे राति थी वई आहे। त अहिड़े मौसम खे पाण ऊंधाओ सॾींदा आहियूं ऐं उन खे इंग्लिश में ग्लोमी नाले सॾियो वञे थो। हेल। हेल यानी ॻड़ा। तव्हां बरसाति सां गॾु कॾहिं न कॾहिं ॻड़ा ज़रूरु ॾिठा हूंदा। जॾहिं बरसाति पवे थी, बरसाति सां गॾु बर्फ़ निढी निढी किरे थी, जंहिंखे पाण सिंधी में ॻड़ा सॾींदा आहियूं, उन खे इंग्लिश में हेल नाले सॾियो वञे थो। हीअ अक्सर करे जिते थधाण इलाइक़ा आहिनि, जिथे बर्फ़बारी वधीक पवंदी आहे, हीअ ॻड़ा बि उते ई वधीक पवंदा आहिनि। ऐं सियारे जे मौसम में जेके बरसातूं अचनि थियूं, फुल सियारे जी सीज़न में, तॾहिं बरसाति में ॻड़ा किरनि था ऐं उन्हनि ॻड़नि खे हेल नाले सॾियो वञे थो। उन खां पोइ आहे हेज़। हेज़ मां धुंध ई सॾियो वञे थो। फॉग, फॉगी एंड हेज़, इहे सभई लफ़्ज़ धुंध लाइ इस्तेमालु थियनि था। इन खां पोइ आहे हॉरिकेन। हॉरिकेन यानी तूफ़ान। ॾिसो, तव्हां कॾहिं न कॾहिं ॿुधो हूंदो त अॼु तूफ़ान अचे पियो, तेज़ हवा आहे, सफ़ो ख़तरनाक मींहुं आहे, वॾो तूफ़ान आहे, त उन लफ़्ज़ तूफ़ान खे इंग्लिश में हॉरिकेन सॾियो वञे थो ऐं पाण सिंधी में तूफ़ान नाले सॾींदा आहियूं, इंग्लिश में हॉरिकेन। इन खां पोइ आहे लाइटनिंग। लाइटनिंग ज़रूरु तव्हां ॾिठी हूंदी। जॾहिं बरसाति पवे थी त आसमान ॾांहुं असांखे खेवण नज़र ईंदी आहे। पाण सिंधी में खेवण नाले सॾींदा आहियूं, लेकिन इन खे इंग्लिश में लाइटनिंग सॾियो वञे थो। कहिड़ो लफ़्ज़ सॾियो वञे थो? लाइटनिंग। यादि रहे, लाइटनिंग हमेशह बरसाति जे दौरान या बरसाति वारी सीज़न में ई नज़र अचे थी। ककर असांखे बरसाति खां अलावा बि नज़र अची सघनि था, लेकिन लाइटनिंग बरसाति खां अलावा नज़र नथी अची सघे। इन खां पोइ आहे मस्ट। अच्छा, मस्ट बि असां धुंध खे ई इस्तेमालु कंदा आहियूं, लेकिन मस्ट यादि रहे त ही जेको माक वग़ैरह हल्की हल्की धुंध हुजे, वधीक न हुजे, हल्की हल्की, तॾहिं पाण मस्ट नाले सॾींदा आहियूं। इन खां पोइ आहे मस्टी यानी धुंध वारो। हाणे मस्टी मां मुराद को अहिड़ो इलाइक़ो जिते वधीक धुंध पवंदी हुजे या जिते वधीक माक किरी रही हुजे, उन खे पाण चवंदा आहियूं मस्टी प्लेस। ठीकु आहे, उहा लोकेशन मस्टी हिकु अहिड़ो इलाइक़ो, हिकु अहिड़ी जाइ जिते धुंध वारो इलाइक़ो सॾियो वञे थो। तंहिंखां पोइ आहे पडल। अच्छा, पडल तव्हां ज़रूरु ॾिठा हूंदा। पडल मां मुराद पाणी जो दुबो। जॾहिं बरसातूं पवनि थियूं त किथे न किथे पाणी बीहनि था ऐं पाण सिंधी में उन खे सॾींदा आहियूं पाणी जो दुबो, लेकिन उन खे इंग्लिश में पडल नाले सॾियो वञे थो। पडल जी माना आहे पाणी जो दुबो। इन खां पोइ आहे रेन। लफ़्ज़ रेन त अव्हां इंग्लिश में बि हज़ारे दफ़ा ॿुधो हूंदो। रेन यानी बरसाति, मींहुं, बरसाति, उन खे इंग्लिश में रेन नाले सॾियो वञे थो। रेम्बो। रेम्बो यानी अंडरलट। तव्हां ज़रूरु आसमान ॾांहुं अंडरलट ॾिठी हूंदी, या वरी उन खे पाण सिंधी में पींघ नाले बि सॾींदा आहियूं। अंडरलट यानी रेम्बो। रेम्बो ज़रूरु तव्हां ॾिठी हूंदी, बरसातनि जे स्टार्टिंग में बि नज़र ईंदी आहे ऐं बरसातनि जे इख़्तिताम ते बि नज़र ईंदा, ड्यूरिंग द बरसातनि जे बि नज़र ईंदी आहे। ऐं हाणे असां तव्हांखे ॿुधाईंदासीं हिन वीडियो जे दौरान ई त इन्हनि तस्वीरनि खे तव्हां कितां डाउनलोड करे सघो था या वरी कीअं हासिल करे सघो था, त इन लाइ वीडियो खे अञा बि कंप्लीट ॾिसजो। स्टिल्ट। स्टिल यानी बरसाति सां मींहुं, यानी कि मींहुं बि हुजे, बरसाति बर्फ़ बि हुजे, मींहुं बि हुजे, त अहिड़े जेको मौसम आहे, बर्फ़ बि किरी रही हुजे, मींहुं बि थी रहियो हुजे, त उन खे इंग्लिश में स्लेट नाले सॾियो वञे थो।
उन्ही खां पोइ स्नो, लफ़्ज़ स्नो यानी बर्फ़। ये आम जेको बर्फ़ पाण ॾिसंदा आहियूं, जेको बरसातनि खां अलावा बि जेको बर्फ़ आहे पाण फ्रिजनि वग़ैरह में ठाहियूं था, उन्हनि खे बि स्नो नाले सॾियो वञे थो। स्नो यानी बर्फ़। उन्ही खां पोइ आहे सनी। सनी यानी रोशनी, ब्राइट यानी रोशनी। सनी ऐं ब्राइट अहिड़ो मौसम आहे जंहिं मौसम में भले थोरा घणा ककर हुजनि, लेकिन रोशन ॾींहुं हुजे, चिमकंदड़ ॾींहुं हुजे, उन्ही खे सॾूं था पाण सनी नाले। उन्ही खां पोइ सनशाइन यानी उस, धूप। जॾहिं ॾिसो ॿाहिरि तेज़ काढ़ो थी वञे, ॿाहिरि तेज़ धूप हुजे, ॿाहिरि तेज़ उस हुजे, त उन्ही खे पाण सॾींदा आहियूं सनशाइन यानी चमकंदड़ सिज। तेज़ जेको असांजे मथे अची वञे थो ॿिपारनि वारे टाइम में, त अहिड़े टाइम खे, अहिड़े वक़्त खे, या वरी अहिड़े जेको मौसम आहे उन्ही खे सॾियो वञे थो सनशाइन। टॉर्नेडो, टॉर्नेडो यानी आंधी। अच्छा ॾिसो, कॾहिं कॾहिं तव्हां लफ़्ज़ आंधी ॿुधो हूंदो त मींहुं वॾी आंधी सां अचे पियो, वॾी आंधी हुई। आंधी मां मुराद काफ़ी ऊंधाई, ठीकु आहे। अहिड़ा बादल अची वञनि था, अहिड़ा ककर अची वञे थो, हेठि बिल्कुलु अंधेरो थी वञे थो, उन्ही खे सॾनि था आंधी। लेकिन अहिड़े लफ़्ज़ खे इंग्लिश में टॉर्नेडो नाले सॾियो वञे थो। इन खां पोइ आहे टाइफन। टाइफन यानी सख़्तु तूफ़ान। पहिरीं असां सख़्तु हवा त पढ़ीसीं, लेकिन सख़्तु तूफ़ान मां मुराद त तमामु बरसाति बि हुजे, बरसाति सां गॾोगॾु तेज़ हवा बि हुजे। अहिड़े बरसाति खे, अहिड़ी हवा खे पाण सॾींदा आहियूं सख़्तु तूफ़ान, जंहिंमें वण बि किरियो वञनि। ऐं उन्ही लफ़्ज़ सख़्तु तूफ़ान वारे टाइम खे पाण इंग्लिश में टाइफन नाले सॾींदा आहियूं। कहिड़े नाले? टाइफन। उन्ही खां पोइ आहे विंड यानी हवादार। ॾिसो, मौसमूं तब्दील थींदियूं आहिनि त हवाऊं बि खुलंदियूं आहिनि। जॾहिं हवा खुलंदी आहे, मौसम सही नमूने तब्दील थी वञे थी, त तेज़ हवाऊं लॻंदियूं आहिनि। उन्ही हवादार मौसम खे सॾियो वञे थो विंड। इन खां पोइ आहे हैज़ी। हैज़ी यानी अण चिटो। अण चिटे मां मुराद चाहे उहो धुंध हुजे, चाहे उहो माक हुजे, चाहे उहे मथे मटी हुजे वग़ैरह, कुझु बि अहिड़ो मौसम हुजे जंहिंमें असांखे परे ताईं ठीकु तरह सां साफ़ ऐं चिटो नज़र न अचे, अहिड़े टाइम खे, अहिड़ी मौसम खे हैज़ी नाले सॾियो वञे थो, जंहिंखे पाण अण चिटो सॾींदा आहियूं। उमेद कंदा आहियूं त अॼु वारी जेको क्लास आहे, इहो क्लास तव्हांखे पसंदि आई हूंदी, ऐं हिन क्लास जे अंदरि तव्हां मुख़्तलिफ़ तरह जे मौसम जे हालतनि बाबति ज़रूरु इल्मु पिरायो हूंदो, ऐं तव्हांखे सुठी बि लॻी हूंदी क्लास, ऐं हिन मां लाज़मी तव्हां कुझु न कुझु ज़रूरु सिखियो हूंदो। ऐं हाणे असां तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त हीउ जेको PDF आहे, या वरी हीअ जेके तस्वीरूं आहिनि, इहे असांजे WhatsApp फेसबुक वारो जेको पेज आहे, उन ग्रुप मां हासिलु करे सघो था, या वरी असां सां WhatsApp ते राब्तो कजो। असां तव्हांखे हिन जी PDF ऐं तस्वीरूं बि ॾेई छॾींदासीं। WhatsApp जो नंबर हेठि ॾिनल आहे, इन ते असां सां कॉन्टेक्ट करे सघो था। इनशाला हाणे असां हिकु न्यू वीडियो सां मुलाक़ात कंदासूं। तेसीं ताईं असांखे ॾियो इजाज़त। अल्लाह निगहबान।